जस्टिस अमीनुद्दीन खान मुल्क जे पहिरीं वफ़ाक़ी आईनी अदालत जो सरबराह मुक़रर। जस्टिस अमीनुद्दीन आईनी अदालत जे चीफ जस्टिस तौर कसम अॼु खणंदो। कसम खणण वारी तक़रीब ऐवान सदर में थींदी। आला अदलिया जा जज ऐं ॿिया शिरकत कंदा। आर्मी एक्ट तरमीमी बिल मंज़ूरी लाइ अॼु सेनेट में पेश कयो वेंदो। इजलासी एजेंडा जारी। बचाव वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ पाकिस्तान एयरफोर्स एक्ट तरमीमी बिल ऐं पाकिस्तान नेवी ऑर्डिनेंस तरमीमी बिल भी मंज़ूरी लाइ सेनेट जे इजलास में पेश कंदो। आर्मी एक्ट तरमीमी बिल तहत फील्ड मार्शल आसिम नीर वधीक 5 सालनि लाइ आर्मी चीफ जे उहिदे ते बरक़रार रहंदो। आर्मी चीफ खे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ मुक़रर करण जो नॉन नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। वफ़ाक़ी सरकार चीफ ऑफ डिफेंस फोर्स जे सिफारिश ते वाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ या डिप्टी चीफ ऑफ आर्मी स्टाफ मुक़रर कंदी। वज़ीर आज़म आर्मी चीफ ऐं चीफ ऑफ डिफेंस फोर्स जी सिफारिश ते 3 सालनि लाइ कमांडर ऑफ नेशनल स्ट्रेटेजिक कमांडर मुक़रर कंदो। कमांड नेशनल स्ट्रेटेजिक कमांड जी मुक़ररी ॿीहर मुक़ररी या मुदे में बाद कंहिं बि अदालत में चयल न थींदी। गुज़िरियल क़ौमी असम्बली आर्मी तरमीमी एक्ट जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज मंसूर अली शाह ऐं तरमीमुल्लाह उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। 27 तरमीम अदलिया जमहूरियत ते पार ऐं सुप्रीम कोर्ट खे टुकड़ा टुकड़ा करण बराबर करार। जस्टिस मंसूर अली शाह जो चवणु आहे त 27 तरमीम जमहूरियत ते कारेज़ब आइन ते हमलो ऐं सुप्रीम कोर्ट खे टुकड़ा टुकड़ा कयो वियो आहे। आईनी अदालत बसीरत सां न पर सियासी मुफ़ाद खे साम्हूं रखी क़ाइमु कई वई आहे। आईनी तरमीम सां इंसाफ़ आम माण्हुनि खां परे ऐं कमज़ोर ताक़त साम्हूं बेवस थी वियो आहे। 27 तरमीम अदलिया खे हुकूमत जे मातहत करे छॾियो आहे। अदलिया मुतहत न थी त आज़ादी ऐं फ़ैसिला मुतासिर थींदा। तारीख़ ख़ामोश रहंदड़ न पर आइन जो मान मथां कंदड़नि खे यादि रखंदी आहे। जस्टिस तरमीमुल्लाह जो चवणु आहे तो चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी खे ख़त लिखी पंहिंजे ख़दशनि जो इज़हार करे चुको आहे। ख़ामोशी ऐं बेइल्मी सां ख़त वारा ख़दशा हाणे हक़ीक़त बणिजी चुका आहिनि। 27 तरमीम खां पोइ आइन ख़तम थी चुको आहे। हाणे रुगो पाचो आहे जंहिंमें न को रूह ऐं न वरी आवाम जो आवाज़ आहे। हुननि ते माण्हू एतमाद कयो जंहिं आइन ते हुननि क़िस्म खयो उहो पंहिंजे असली हालत में नाहे। 3 जजनि जे ख़तनि खां पोइ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी अॼु फुल कोर्ट जो इजलास तलब करे वरितो। फुल कोर्ट जे इजलास में 27 आईनी तरमीम जो जाइज़ो वरितो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी 27 आईनी तरमीमी बिल ते सही करे छॾी। सदर जी सही खां पोइ 27 आईनी तरमीम जो बिल कानून बणिजी वियो। सदर ऐं फील्ड मार्शल खे ताहयात कानूनी कार्रवाई खां छूट। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जो उहिदो 27 नवंबर खां ख़तम। फील्ड मार्शल मार्शल ऑफ दी एयरफोर्स ऐं एडमिरल ऑफ दी फ्लीट जा उहिदा शामिल। आईनी अदालत क़ाइमु कई वेंदी। चइनी सूबनि खे बराबर जी नुमाइंदगी मिलंदी। सेनेट खां पोइ क़ौमी असम्बली बि 27 आईनी तरमीम जे नए मुसविदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त 27 आईनी तरमीम तहत मौजूदा कानूननि में तब्दीली आंदी वई आहे। सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस याहिया आफ़रीदी उहिदे ते बरक़रार रहंदो। फील्ड मार्शल खे आईनी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो पियो आहे। पार्टी लाइन ख़िलाफ़ वोट ॾियण बग़ावत पर ज़मीर तहत वोट जी गणप कई वेंदी। सैफुल्ला आबड़े अंजाम जी ख़बर हुअण बावजूद ज़मीर तहत वोट ॾिनो आहे। जेसीं ताईं लिखत इस्तीफ़ा नथी अचे ऐलान जी का बि अहमियत न आहे। तहरीक इंसाफ़ पंहिंजे दौर में गैर आइनी तौर असम्बली टोड़ी अक्सर मेंबरनि खे पार्टी तरफ़ां के बि हिदायतूं न मिलंदियूं आहे। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार सिंध जे नाले वारे शाइर अदीब ऐं रागी बेदल मसरूर जे घर मां लखे रुपयनि जी चोरी। सचल ॻोठ में चोर बेदल मसरूर जे घर मां 7 लख चोरी करे विया। बाक़ी जी FIR दाख़िल। बेदल मसरूर जो चवणु हो प्लाट विकिरो करे रक़म घर में रखी हुई जेका चोरी थी वई। अॻु बि 30 लख गुम थिया। केस दाख़िल कराए मोटण ते ख़बर पई त 40 लख ॿिया बि गुम आहिनि। ख़ैरपुर जे इलाइक़े लुकमान गाज़ी चौक भरिसां हथियारबंदनि जी फारिक में हिकु ॼणो क़तल गुलाम मेहदी खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। ऐं पाकिस्तान ऐं श्रीलंका विच में वनडे सीरीज़ जी ॿी मैच अॼु थींदी। वनडे सीरीज़ जो शेड्यूल तब्दील थियण बाद आख़िरी मैच हाणे 15 बदिरां 16 नवंबर ते खेॾी वेंदी।